मुअत्तल थियलनि में 3 एडिशनल डायरेक्टर्स, 2 असिस्टेंट डायरेक्टर्स, 3 बिल्डिंग इंस्पेक्टर्स ऐं 1 जूनियर क्लर्क शामिल आहे। ऑफिसरनि खे गैर कानूनी तामीर ऐं मुलविस हुजण ऐं गफ़लत करण ते पिणु मुअत्तल कयो वियो आहे। DGSBCA मूजिबि बल्दियात जे निगरान वज़ीर मुबीन जुमानी जे हिदायत ते करप्ट ऑफिसरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया नाज़रीन, निगरान सरकार सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे वधीक 9 ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। आगाह करे रहिया आहियूं, मुअत्तल थियलनि में 3 एडिशनल डायरेक्टर्स, 2 असिस्टेंट डायरेक्टर्स, 3 बिल्डिंग इंस्पेक्टर्स ऐं 1 जूनियर क्लर्क शामिल आहे। ऑफिसरनि खे गैर कानूनी तामीर में मुलविस हुजण ऐं गफ़लत करण ते मुअत्तल कयो वियो आहे। DGSBCA मूजिबि बल्दियात जे निगरान वज़ीर मुबीन जुमानी जी हिदायत ते करप्ट ऑफिसरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू कई वई आहे।